हक मौजूद सब नंगियों थी निकरो लालच छॾे लोभ सुप्रिया से सोभ निंड्रू कंदे नसीब न थी। बेटा ही सरकार जा सब आशिक आयो। ये धरती लतीफ़ जी धरती है। ही जेको असांजो पैनल आहे हक ऐं सच जो पैनल आहे। स्टेज जी बका जे लाइ आर्ट काउंसिल जी बका जे लाइ ये असांजा मौसम दोस्त किन 30 साल किन 40 साल इन फील्ड खे ॾिनो आहे। भल को भी सरमाएदार असांखे असांजे आर्टिस्टनि खे मज़दूर जो पुट चए असांखे फ़ख्रु आहे त असां मज़दूर जा पुट आहियूं ऐं लाड़काणो नसीराबाद हिकु आहिनि ऐं हिकु थी रहंदा। पूरी सिंध जो आवाज़ हिन पैनल जी तरफ़ हूंदो। जेतिरो भी थी सघेव 24 तारीख़ ते पंहिंजे आर्टिस्टनि सां पंहिंजे सुगड़नि सां पंहिंजे अदीबनि सां पंहिंजे मौसीकारनि सां जेके भी असांजा पूरी नसीराबाद जा दोस्त आहिनि शाह भिटाई पैनल जी तरफ़ आहिनि ऐं शाह भिटाई पैनल उहो पैनल आहे जेको तव्हां सभिनि जो आवाज़ बणिबो। जेतिरो थी सघेव दम दम भिटाई हक भिटाई दम दम भिटाई हक भिटाई। वॾी महिरबानी असांजे गुलाम बास सच सिंध जो तमामु बहितरीन अदाकार असांजे पैनल आहे शाह भिटाई पैनल। सो शाह भिटाई पैनल खे वोट ॾेई ऐं नसीराबाद जा सभु अदाकार सुगड़ राइटर असांजो मान मथा कंदा। वॾी महिरबानी पंहिंजे भाउ गुलाम बास अडाणो साहब। ईअं सम्झो स्टेज जो सचो पुट आहे पाण। ईअं सम्झो ही त हिकिड़ी असांखे हिकिड़ी आर्ट काउंसिल जे नाले ते हिकिड़ी वॾी हिकिड़ी इंस्टीट्यूट असांखे इदारो मिलियो आहे। ही असांजा असुल वारिस आहिनि। जेतिरो थी सघे त शाह भिटाई पैनल खे तव्हां वोट ॾिजो ऐं असांजो असुल वारिस असांजो हक़दार ही आहे बदर सुमरो। जेतिरो भी थी सघे हिन पैनल जी सपोर्ट कजो। अस्सलाम वालेकुम। असांजो सदर अदा बदर असांजो सदर तव्हांजो सदर अदा बदर अदा बदर तव्हांजो सदर अदा बदर अदा बदर असांजो सदर तव्हांजो सदर अदा बदर अदा बदर असांजो सदर तव्हांजो सदर अदा बदर अदा बदर असांजो सदर तव्हांजो सदर अदा बदर अदा बदर। वॾी महिरबानी असांजे गुलाम बास सिंध जो हीरो असांजे सिंध जो हिकु महान शख्सियत मुंहिंजो तमामु प्यारो भाउ। अल्लाह साईं तोखे वॾी ज़िंदगी ॾींदो आबाद हिन पैनल जी जेतिरी भी थी सघेव ही अदाकारनि जो ऐं हक़ीक़ी अदाकारनि जो ही पैनल अथव। हिन पैनल खे कीअं बि करे कामयाब कजो। उन्हनि खे इहा ख़बर पवंदी। दम दम भिटाई हक भिटाई दम दम भिटाई हक भिटाई।